पर अॼु मूंखे अहसासु पियो थिए त आउं पढ़ियल कोन आहियां सो मूंखे इलाही तकलीफ़ थी इहो ॿुधी। सो दोस्तो ही दोस्तनि जे लाइ हिकिड़ो मैसेज आहे त ख़ुदा वधि खां वधि पंहिंजे ॿारनि खे बचनि खे तालीम ॾियो। इहे मिर्सूअ जहिड़ा जेके माण्हू अव्हां जे ज़िंदगीअ में आहिनि जेके ॿारनि जी तालीम जी रुकावट बणिजनि था उन्हनि खे ख़तमु करियो। ॿारनि खे वधि खां वधि तालीम ॾियो ऐं नियाणियुनि खे अञा वधीक तालीम ॾियो। असांजे सिंध में स्कूल त हिकिड़ो पहिरीं खां आहिनि ई बंदि। हिकिड़ो अधु जेको स्कूल खुलियल आहे उन में बि जेको सो अहिड़ा अफ़रा तफ़रीअ वारा माण्हू जेके बचनि खे पढ़ाइनि कोन था उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो आहे। तालीम खां सवाइ इंसानु ईअं आहे जीअं अंधो। सो तालीम इंसान जी चवंदा आहिनि टी अखि हूंदी आहे। सो उहा टी अखि खोलियो पंहिंजे बचनि खे पढ़ायो। वीडियो सुठो लॻो हुजे त कमेंट लाइक ऐं फॉलो शेयर ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी।